क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 1 लेसन 18 कॉम्प्लेक्स नंबर मुंहिंजे लदद पार्ट 1 आऊं आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोएं सबक में असां एक्सरसाइज नंबर 1.4 के सॉल्व करे आया हुआसीं। हिन सबक में असां इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं त कॉम्प्लेक्स नंबर यानी मुंहिंजे अदद छा खे चइबो आहे। जीअं त असीं ॼाणूं था त कंहिं बि हक़ीक़ी अदद जो स्क्वायर को गैर काटू अदद हूंदो आहे। मिसाल तौर असां वटि अदद आहे कहिड़ो 5 पंजनि जो जॾहिं असां स्क्वायर छॾाईंदासीं त इहो छा जे बराबरि थींदो 25 या असां वटि अदद हुजे -7 जॾहिं असां -7 जो होल स्क्वायर छॾाईंदासीं इहो बराबरि थींदो 49। त 25 ऐं 49 जेके आहिनि उहे गैर काटू यानी नॉन नेगेटिव अदद आहिनि। पर जेकॾहिं मां अव्हांखे पुछां त इक्वेशन x² + 1 = 0 जेको इन जो जेको असांखे मुल मिलंदो हिते x जो छा उहो जेको आहे उहो तालुक़ु रखे थो रियल नंबर सां या न। पहिरियां असां इनखे सॉल्व कंदासीं। सही आहे। हाणे हिते असां लिखंदासीं सॉल्यूशन त हिते आहे x² + 1 = 0 त x² बराबरि थींदो -1 जे। त हिते असां छा कंदासीं हाणे स्क्वायर रूट छॾाईंदासीं ॿिन्ही साइडनि खां त जीअं असांखे x जो जेको आहे उहो मुल मिली वञे। त हिते असां लिखंदासीं त बाय स्क्वायर रूट सही आहे बोथ साइड। त पोइ हाणे थी वेंदो त x² = √-1 हिते असांखे x जो मिलंदो मुल √-1। हाणे वारो तवजो ॾियो हिते ॾिसो न त x जो जेको मुल मिलियो आहे उहो आहे √-1 ऐं जेको √-1 आहे इहो तालुक़ु नथो रखे रियल नंबर सां। हाणे जेके मैथमेटिशियन हुआ त हिन टाइप जी जेके इक्वेशन खे मुंहुं ॾियण जे लाइ जेको असांखे जो वैल्यू मिले पियो उहो रियल नंबर सां तालुक़ु न पियो रखे। हाणे हक़ीक़ी अददनि जी जेका इहा नाकाफ़ी वारी सूरत हुई या इनएडिक्वेसी हुई इन खे हल करण जे लाइ हिननि हिकिड़ो नओं टर्म जेको आहे आयोटा इंट्रोड्यूस करायो हुयो जंहिंजो मुल आहे √-1। हाणे असां हिन खे फर्दर लिखी सघूं था त √-1 बराबरि हूंदो आहे छाजे इहो हूंदो आहे आयोटा जे। सही आहे। इन जो मक़सदु इहो थियो त आयोटा जेको हूंदो आहे उहो हक़ीक़ी अददनि सां तालुक़ु नथो रखे। इहो हिकु छा आहे इहो हूंदो आहे हिकु इमेजिनरी यूनिट। असां हिनखे चवंदा आहियूं आयोटा जेको छा आहे हिकिड़ो इमेजिनरी यूनिट हूंदो आहे। सही आहे। पर आयोटा स्क्वायर जी वरी इहा ख़ासियत हूंदी आहे इहो बराबरि छाजे थींदो आहे -1 जे। ऐं -1 तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे इहो तव्हांजो हक़ीक़ी अदद यानी रियल नंबर हूंदो आहे। पर आयोटा जेको हूंदो आहे उहो हिकिड़ो इमेजिनरी यूनिट हूंदो आहे ऐं उहो जेको आहे त हक़ीक़ी अदद सां तालुक़ु नथो रखे। सही आहे। इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखिजो। पर जेकॾहिं असां वटि सम ईअं हुजे इन केस फर्दर हिते जेकॾहिं असां वटि गिवन हूंदो -1 त इहो बराबरि थींदो आयोटा जे। पर जेकॾहिं असां वटि हिते सम हुजे हा छा हिते हुजे छा -7 त पोइ इहो छाजे बराबरि थी वञे हा इहो बराबरि थी वञे हा √7 आयोटा। इहो जेको आयोटा अचे हा उहो वरी स्क्वायर रूट खां ॿाहिरि अचे हा। वरी असां वटि सम हुजे हा सपोज़ था कयूं हिते हुजे हा -11 त इहो बराबरि थी वञे हा √11 आयोटा यानी कि -1 जेको आयोटा आहे उहो ॿाहिरि अची वञे हा। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे वंस अगेन मां तव्हांखे ॿुधायां थो त कंहिं बि हक़ीक़ी अदद जो जेको स्क्वायर हूंदो आहे उहो हूंदो आहे नॉन नेगेटिव इंटीजर। सही आहे। पर हाणे मसइलो तॾहिं पैदा थियो जॾहिं x² ऐं +1 वारियूं जेके इक्वेशन्स हुयूं उन्हनि जो सम रियल नंबर सां तालुक़ु न पियो रखे। त उन एडिक्वेसी खे मैथमेटिशियन हल करण जे लाइ जेको आयोटा जो जेको आहे टर्म आहे इमेजिनरी यूनिट इंट्रोड्यूस करायो हुयो। सही आहे। त हिते अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि माना आयोटा जा सम जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं हिते मां उहा इक्वेशन लिखी थो छॾियां x² + a हिन टाइप जेके इक्वेशन हूंदियूं a = 0 ऐं जेका a जी वैल्यू हूंदी उहा हमेशह 0 खां वॾी हूंदी। सही आहे। हिन क़िस्म जे जेको आहे
माना इक्वेशन के हल करण जे लाइ आयोटा के इंट्रोड्यूस करायो या तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। कॉम्प्लेक्स नंबर्स मुंझल अदद। Complex numbers are numbers that are expressed in the form of a plus ib, where a comma b are real numbers and I is an imaginary number, is called iota, and complex number is denoted by small z. हाणे इनमें इहा ॻाल्हि पियो करे त मुंझियल अदद अहिड़ा अदद हूंदा आहिनि जंहिंखे ए प्लस आई बी वारे नमूने सां ज़ाहिर कबो आहे, जंहिंमें वरी ए कमा बी जेकी हूंदा आहिनि उहे हक़ीक़ी अदद हूंदा आहिनि ऐं आई हिकु तस्वराती अदद हूंदो आहे जंहिंखे आयोटा चइबो आहे ऐं मुंझियल अदद खे ज़ेड सां ज़ाहिर कबो आहे। पर जेका हिते ज़ेड इस्तेमालु थींदी आहे उहा हूंदी आहे जेका स्मॉल ज़ेड हूंदी आहे, छाकाणि त कैपिटल ज़ेड असां इंटीजर्स जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मैथमेटिकली इट इज़ डिनोटेड बाय, मैथमेटिक्स जे ज़रिए इन्हीअ खे ज़ेड इज़ इक्वल टू आई प्लस आई बी वारे नमूने सां ज़ाहिर कबो आहे, उहो हिन तरीक़े सां। हाणे इहा ॻाल्हि मां ॿुधाए चुको आहियां तव्हांखे, जेको ज़ेड हूंदो आहे त उहो कॉम्प्लेक्स नंबर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं ए बी जेके हूंदा आहिनि ॿई रियल नंबर्स हूंदा आहिनि ऐं ज़ेड जेको हूंदो आहे उन में जेको इमेजरी नंबर हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकर मां तव्हांखे मिसाल ॾियां त कहिड़ा अदद कॉम्प्लेक्स नंबर हूंदा आहिनि त हाणे ईअं थींदो त ज़ेड इज़ इक्वल टू 5 प्लस 10 आयोटा, या वरी थींदो ज़ेड इज़ इक्वल टू 3 आयोटा प्लस 9। अहिड़े तरीक़े सां जेके आहिनि न माना लिखियो वेंदो आहे कंहिंखे कॉम्प्लेक्स नंबर खे। और हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त कॉम्प्लेक्स नंबर जंहिंखे ए प्लस आई बी वारे नमूने में लिखंदा आहियूं उन खे ऑर्डर पेयर जी सूरत में पिणु लिखी सघिजे थो। त ऑर्डर पेयर में उन खे कीअं लिखिबो आहे, ए कमा बी वारे तरीक़े सां। त हाणे असां वटि हिकिड़ो मिसाल आहे 5 प्लस 8 आयोटा। हाणे हीउ जेको आहे ए प्लस आई बी वारे नमूने सां लिखियलु आहे त उन खे असां ऑर्डर पेयर में कीअं लिखंदासीं 5 कमा 8, उहो हिन तरीक़े सां। पर हाणे हिते जेकॾहिं मां खां पुछां त हिन में जेको आहे त आयोटा यानी कि इमेजरी यूनिट इन में कहिड़े में आहे, त पोइ उहो हमेशह ऑर्डर पेयर में जेको ॿियो अदद हूंदो आहे उन में हूंदो आहे। त हिते आहे 8 में, जेकॾहिं असां वटि अगरि सम हुजे हा, सम अगरि असां वटि हीअं हुजे हा 4 आयोटा प्लस 12, त हाणे इन्ही खे असां उहो हिन अदद खे ऑर्डर पेयर में कीअं लिखूं हा, त पोइ इहो ऑर्डर पेयर में लिखिजे हा त 12 कमा 4 हिन तरीक़े सां। छाकाणि त हमेशह जेको आयोटा यानी जंहिंमें इमेजरी यूनिट जंहिं अदद सां गॾु हूंदो आहे, ज़र्ब में हूंदो आहे, उहो हमेशह बाद में ईंदो आहे। सही आहे, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो ॿुधाए त कॉम्प्लेक्स नंबर हैज़ 2 पार्ट्स, रियल पार्ट ए इज़ डिनोटेड बाय आर ई ज़ेड एंड इमेजरी पार्ट बी इज़ डिनोटेड बाय आई एम ज़ेड। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त कॉम्प्लेक्स नंबर जंहिंजा ॿ हिसा हूंदा आहिनि त रियल पार्ट हक़ीक़ी हिसे ए खे आर ई ज़ेड सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं तस्वराती हिसे बी खे आई एम ज़ेड सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पए त रियल पार्ट कहिड़ो अथसि ऐं इमेजरी पार्ट कहिड़ो हूंदो आहे। हाणे ॾिसो हेॾां त असां वटि अदद कहिड़ो आहे, ज़ेड इज़ इक्वल टू ए प्लस आई बी। हाणे इन खे ॼाण निहायती आसान आहे त रियल पार्ट उहो हूंदो आहे जंहिंमें आयोटा न हुजे, ठीकु आहे। त हिते रियल पार्ट कहिड़ो आहे ए, ऐं इमेजनरी पार्ट यानी तस्वराती हिसो उहो कहिड़ो आहे जंहिंमें आयोटा मौजूदु हूंदो आहे। त पोइ असां उनखे कीअं लिखंदासीं, उनखे लिखंदा आहियूं त आर ई स्टैंड फॉर रियल, ज़ेड स्टैंड फॉर कॉम्प्लेक्स नंबर। त छा चवंदासीं त रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज़ इक्वल टू ए। साॻी तरीक़े सां कामा ॾिनीसीं पोइ असां लिखंदासीं त आई एम ज़ेड इज़ इक्वल टू बी। हाणे हिते जेको आहे आई एम स्टैंड फॉर इमेजनरी ज़ेड कॉम्प्लेक्स नंबर, इमेजनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज़ इक्वल टू बी। अहिड़े तरीक़े सां हाणे अगरि मूं वटि सम हुजे, मां तव्हांखे सम थो ॾियां, सही आहे। असां वटि पहिरियों नंबर सम आहे, उहो आहे त 7 आयोटा माइनस 6। हाणे हीअ असां वटि सम आहे, सही आहे। हीअ असां वटि सम आहे त इन जे अंदरि रियल पार्ट कहिड़ो आहे, इमेजनरी पार्ट कहिड़ो अथसि, इहो ॾिसणो आहे ऐं इन खे जेको आहे ऑर्डर पेयर जी सूरत में पिणु लिखणो आहे। त असां लिखंदासीं त आर में ज़ेड इज़ इक्वल टू त -6 कामा 7।
हाणे हिते जेको आहे त जेको रियल पार्ट अथसि उहो 6 ऐं जेको इमेजिनरी पार्ट आहे उहो आहे 7 यानी आयोटा वारो जेको हिसो हूंदो आहे न आयोटा वारो जेको हिसो हूंदो आहे ऑर्डर पेयर में हमेशह उहो बाद में ईंदो आहे 7 बाद में आयो आहे यानी जेको ॿियो अदद हूंदो उहो हमेशह छा हूंदो आहे आयोटा वारो अदद हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां हाणे हिनखे असां सॉल्व कंदासीं ऐं असां इहो ॾिसंदासीं त रियल पार्ट कहिड़ो आहे इमेजिनरी पार्ट कहिड़ो आहे त हिते असां हिनखे लिखंदासीं पहिरियां सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम उहो आहे 7 आयोटा माइनस 6 हाणे हिनखे असां सिंप्लीफाई कंदासीं लिखंदासीं त रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू हाणे उहो छा हूंदो आहे ए जे बराबरि हूंदो आहे त ए जी जेका वैल्यू आहे उहा कहिड़ी आहे उहा आहे माइनस जो 6 हाणे ॿियो अथसि इमेजिनरी पार्ट इमेजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू बी ऐं त जेका बी जी वैल्यू आहे उहो आहे 7 त आंसर अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो हिते न जेका 6 जेको रियल पार्ट अथसि उहो आहे माइनस जो 6 सही आहे ऐं जेको इमेजिनरी आहे उहो आहे 7 आयोटा अंडरस्टूड हूंदो आहे त इमेजिनरी पार्ट में जॾहिं असां लिखंदा आहियूं उन खे इन तरीक़े सां त हुते असां छा लिखंदासीं 7 लिखंदासीं आहे जेका हूंदी आहे उहो अंडरस्टूड आहे हाणे जेकर मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां त उहो था लिखूं 4 प्लस 3 आयोटा हाणे हिनखे असां कीअं लिखंदासीं पहिरियां असां जेको हिन अदद खे था लिखूं छा में हिन अदद खे था लिखूं ऑर्डर्ड पेयर में त पोइ इहो थी वेंदो z इज इक्वल टू 4,3 ठीकु आहे हाणे हिते तव्हां ॾिसो त जेको आयोटा वारो पार्ट आहे बाद में आयो आहे हमेशह बाद में इहो आयोटा वारो जेको अदद हूंदो न उहो बाद में ईंदो आहे अहिड़े तरीक़े सां हिनखे सॉल्व कंदासीं हाणे मां डायरेक्ट सॉल्व थो कयांसि त हिते थींदो रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू 4 and imaginary IM stand for imaginary part of complex number is equal to 3 अहिड़े तरीक़े सां हाणे त ॾिसो त हीउ सॉल्व थी वियो हाणे तव्हांखे मां निहायत अहम ॻाल्हि ॿुधाईंदुसि ॿ ॻाल्हियूं निहायत अहम आहिनि उहे तव्हां शयूं पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो हाणे कॉम्प्लेक्स नंबर खे छा था ज़ाहिर कंदा आहियूं त z इज इक्वल टू a प्लस आयोटा b हाणे हिन में हिते इहा ॻाल्हि कई वई त ए ऐं बी जेके ॿई हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि रियल नंबर ए कामा बी आर रियल नंबर्स एंड आयोटा इज इमेजिनरी यूनिट इहा ॻाल्हि मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां ऐं ॿी ॻाल्हि कहिड़ी थी आहे त z इज इक्वल टू a प्लस आयोटा बी हाणे हिन में तव्हांखे मूं जेका ॿी ॻाल्हि ॿुधाई त कॉम्प्लेक्स नंबर जे अंदरि ॿ पार्ट हूंदा अथसि ठीकु आहे हिकिड़ो हूंदो आहे रियल पार्ट ॿियो हूंदो आहे इमेजिनरी पार्ट त इहा शेप तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो त रियल पार्ट इज इक्वल टू ए ऐं जेको इमेजिनरी पार्ट हूंदो आहे इमेजिनरी पार्ट इज इक्वल टू बी हाणे कीअं ख़बर पए यानी आयोटा वारो जेको अदद हूंदो जंहिंसां गॾु आयोटा हूंदो आहे उहो असांजो इमेजिनरी पार्ट हूंदो आहे जंहिंमें आयोटा न आयो हूंदो त उहो छा हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो रियल पार्ट इहे शयूं जेके आहिनि तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो सही आहे अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अला भाई।